जो कि हदीस आए सुन्नत मुअक्कदा जे फ़ज़ीलत जे बारे में नमाज़ुनि खां पहिरियां ऐं नमाज़ुनि खां पोइ जेके असीं सुन्नतूं पढ़ंदा आहियूं उन जी छा फ़ज़ीलत आहे हदीस ॿुधो। अन आइशा रज़ियल्लाहु अन्हा अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल हज़रत आइशा रज़ियल्लाहु अन्हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इरशाद नक़ुल कंदे फ़रमाए थी त नबी करीम फ़रमायो मन साबर अला इस्नतई अशरत रकअतन जेको माण्हू 12 रकअतुनि ते हमेशगी कंदो बनल्लाहु अज़्ज़ व जल्ल लहू बैतन फिल जन्नह अल्लाह अज़्ज़ व जल उन जे लाइ जन्नत में घर ठाहींदो। कहिड़ियूं 12 रकअतूं आहिनि? अरबअन क़ब्ल ज़ुहर 4 रकातूं ज़ुहर खां पहिरियां व रकअतैन बाद ज़ुहर ऐं 2 रकातूं ज़ुहर खां पोइ व रकअतैन बाद मग़रिब ऐं 2 रकातूं मग़रिब खां पोइ व रकअतैन बाद इशा ऐं 2 रकातूं इशा खां पोइ व रकअतैन क़ब्ल फ़ज्र ऐं 2 रकातूं फ़ज्र खां पहिरियां यानी फ़ज्र खां पहिरियां 2 रकातूं ज़ुहर खां पहिरियां 4 ज़ुहर खां पोइ 2 मग़रिब खां पोइ 2 इशा खां पोइ 2 टोटल 12 रकातूं जेको इन्हनि ते हमेशगी कंदो आहे अल्लाह अज़्ज़ व जल उनखे जन्नत में घर ॾींदो यानी उन जे लाइ घर ठाहींदो।